अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ तमामु नायाब वाक़ियो खणी आयो आहियां जेको असांजे प्यारे दोस्त शरीफ़ रिंद साहब ॿुधायो आहे, जेको पुलिस में ड्यूटी थो करे ऐं तमामु भलो वाक़ियो आहे। दोस्तों हीअ जेको आहे दरगाह मशहूरी शरीफ़ जो वाक़ियो आहे ऐं तव्हां ॿुधंदा त इंशाल्लाह तव्हांखे वणंदो ऐं पंहिंजा कमेंट्स ऐं लाइक ज़रूरु ॾिजो। वणे दोस्तों अचो त पोइ दोस्तों ॿुधूं त शरीफ़ रिंद साहब छा थो चए। दोस्तों सजणो, हे जेको जलाल जो वीडियो मां मोकिलियो दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ ज़िलो लाड़काणो, इहो 1989 में असांजे अखियूं ॾिठी रूबरू जलाल चांडियो आयो। ॿाहिरि रोड ते कार गाॾी बीहारे माण्हू मोकिलियईं। जंहिं वक़्तु वॾो साईं मोहम्मद कासिम जीअरा हुया, उन्हनि ॾे मोकिलियईं त मां जलाल चांडियो आयो आहियां। ठीकु आहे, उन्हनि खे ॿुधायोसि, चई वञी वठी अचोसि। हुनखे माण्हू वठी आया। जीअं शींहं पतो मैदान में सिंधी निराड़ ते टोपी पातल, अछा कपिड़ा पातल, जीअं शींहं जवान हुयो। जीअं पतो त लाउड ते होको थी वियो त जलाल चांडियो आयो। जलाल चांडियो न, पर हाणे जलाल फ़कीर आयो आहे। पोइ इहा सिंधी टोपी लहराए ताज शरीफ़ पारायूं। असांजे रूबरू बीठासीं वेझो। हाजी साहब गुलाम नबी महेसर, लीमो फ़कीर ऐं जानण फ़कीर, इन्हनि खे चई जलाल चांडे चयो त मूंखे तव्हां मौलूद ॿुधायो। पोइ इन्हनि हिकु मौलूद हिन खे ॿुधायो। उते ई वेठो ई रहियो। जानण फ़कीर जे हथ मूं वताईं, चई मूंखे हिकिड़ो कोयारी ॿुधाए। पोइ जानण फ़कीर हिकिड़ो कोयारी ॿुधायो। वो सजण मूंखे यादि आया, अध में चई करे रुनो। पोइ हिनखे विहारियूं। पोइ जलाल चांडे खे उथारियूं त फ़कीर उथ, हाणे असांखे तव्हां इलाज ॾिने में ॿुधायो। पोइ जलाल चांडे चयो त मां राति सुतो पियो हुउसि, मूंखे ख़्वाब में आयो त वञ अॼु दरगाह ते। मां इन जे ख़्याल में दरगाह ते आयो आहियां। पोइ इहो ई कलाम हुयो। पोइ इहो मौलूद करे चई। इहो राणीपुर जे मेले में बि इहो कलाम चई। मां उते बि इहो कलाम ॿुधो मांसि। 4 कलाम चई। पोइ इहो मौलूद करे चई, दुनिया बेवफा गदार मूं निकिरी निर्वार थियो कोको। दुनिया जा बशकर अहिड़ा हिकिड़ी दुनिया जे मुल्क खे चइबो आहे सॼी दुनिया। ॿी कहिड़ी दुनिया आहे त काठनि में हूंदी आहे। इन्हनि ॿिन्ही खां छॾाइण ॾाढो ॾुखियो आहे। राती फ़कीर चए थो त वो दुनिया बेवफा गदार खां निकिरी निर्वार थियो कोको। दुनिया बेवफा गदार खां निकिरी निर्वार थियो। दुनिया बेवफा गदार खां निकिरी निर्वार थियो। लाहे सिर साह जो सागो, लाहे सिर साह जो सागो, आशिक़ सार थियो। दुनिया बेवफा गदार खां निकिरी निर्वार थियो। जंहिं वक़्तु साईं हा करे पियो न त ईअं लाउड फाटनि पिया। पोइ इहो कसीदो चई जलाल खे विहारियूं। तूं हिन टाइम वेह, फ़कीर घणा आहिनि, तोखे सुबुह सां वारो ॾींदासीं। पोइ असीं सुबुह 8:30 9 धारा
जलाल खे जो वारो ॾिनो कोई हारी हिकिड़ो ॻायईं पर टोड़े छॾी। असांजो वॾे शहर जो उस्ताद हुयो हाफ़िज़ क़ुरान मुमताज़ अली चन्नो। पोइ चइबो त मुंहिंजी बि दिलि सट ॾेई पई त वञी जलाल सां कचहरी कयां, पर बसि पोइ माण्हुनि जे करे मां एॾो ड्रेग न कयोमांसि, हथ ॾिनोमांसि। चई त हूअं चवंदो त जलाल बेकार आहे, वरी जॾहिं कचहरी कई त जीअं जलाल बाक़ाइदे पंजतन ॻाई थो, जलाल फ़क़ीर आहे। पोइ असां नेट ते लाथो आहे, मां नेट ते लाथो आहे, उहो कोई हारी न आयो। बाक़ी हे मां नेट ते लाहे बाक़ाइदे 2-3 चकर पंहिंजे हिसाब सां नेट ते ॾिनो आहे। दोस्तो राणीपुर जे मेले ते बि इहो ई कलाम चई, 3 कलाम ॿिया बि चई, उते बि मां साम्हूं बीठो मां। शींहं जवान हुयो, मौला हयात अला जन्नत में जाइ ॾेसि, शींहं जवान हुयो। अलाह तव्हांखे ख़ुशि करे। असांजी जेका अखियूं ॾिठी हाल अहवाल इहो ई हुयो जलाल चांडे जे बारे में।